कंबट में सिंध सुजान संगत तरफ़ां नामियारे क़ौमी फ़नकार शाइर अदीब निसार शेख जे विछोड़े ते तज़ियती मेड़ाको अली गौहर शाह लाइब्रेरी में कोठायो, जंहिंमें आयल महिमाननि जो चवणु हो त निसार शेख साहब जेको उहो ॾियण वारनि मां हो, हुन ख़ुशियूं ॾिनियूं, दोस्तियूं मोहबतूं विरायूं। निसार शेख जो जेको विछोड़ो आहे उहो हिन दुनिया मां हिकु नरम दिलि ऐं नरम सीने वारे इंसान जो विछोड़ो आहे। जीअं हिकु गुल कढी वठिबो आहे त गुलदस्तो अणपूरो थींदो आहे, ईअं ई दोस्तनि जे गुलदस्ते मां निसार जो विछोड़ो बि हिकु गुलदस्ते खे अणपूरो करे वियो आहे। निसार जी वरी इहा ख़ासियत हुई त हुन ज़िंदगीअ मां तमामु घणो वक़्तु इन कम में आंदो त हू मोहबत विराईंदो रहियो। मां पंहिंजे वाल साहब जो जेको हुनजो किरदारु रहियो, दोस्तनि सां मिटनि माइटनि सां हिकिड़ो मोहबत वारो इख़लाक़ वारो रहियो ऐं हू घणो कुझु मूंखे ॾेई वियो आहे पंहिंजे भाइरनि जहिड़े दोस्तनि जी सूरत में। असल में निसार शेख कीअं सुठो माण्हू हुयो, उहो साइंस जे हवाले सां ईअं त हू हिकिड़े समाज जी बहितर डेवलपमेंट पियो करे। हर महफ़िल जी ज़ीनत हो, संदसि शाहकार धुनूं आहिनि, खिज़ाऊं खिज़ाऊं ई उमिरियूं असां जूं, ॼण फितरी सज़ाऊं ई उमिरियूं असां जूं।